नवाज न्यूज में भलीकार आऊं संझा सैयद नजर इंदासीन वक्त जी हेडलाइन से। पाकिस्तानी बरतानिया लागापा वधीक मजबूत करण ते इतफाक करे वरितो। परॾेही वज़ीर शामिम कुरैशी सां बरतानवी हम मुंसिब डोमिनिक राब जी मुलाकात। शामिम कुरैशी जो चवणु आहे त ग्रे लिस्ट जे मामले ते बरतानवी परॾेही वज़ीर सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। अफ़गानिस्तान खे अकेलो छॾियो वियो त घरू वेड़ थी सघे थी। कोशिश आहे त अफ़गानिस्तान में मामला बहितर नमूने हल थी वञनि। बरतानवी परॾेही वज़ीर चयो आहे त असां जूं अफ़गानिस्तान बाबति अटकथियूं ऐं अंदाज़ा ग़लति साबित थिया। हिते में पाकिस्तान जो किरदारु इंतहाई अहमियत जोॻो रहियो आहे। असां पाकिस्तान सां लाॻापा वधीक मज़बूत चाहियूं था। असां सिधो संऊं तालिबान खे फंडिंग न ॾींदासीं। अफ़गानिस्तान में तालिबान सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो। तालिबान खे तस्लीम करणु वक़्त खां अॻु हूंदो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो जारी। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। सदर मलीर लांडी कोरंगी गुलशन इकबाल गुलिस्तान जोहर सफूरा चौरंगी मौसमियात सचल ॻोठ एम ए जिना रोड शारा फैसल आया चंडीगढ़ रोड सुपर हाईवे साइट एरिया एयरपोर्ट अख्तर कॉलोनी डिफेंस क्लिफ्टन ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। मौसमियात खाते शहर में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त मींहुं वसण जो सिलसिलो सुभाणे ताईं जारी रहंदो। सांगड़ थटे धाबीजी ऐं मदेजी समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। बुज़ुर्ग सियासतदान सरदार अताउल्ला मेंगल जो मड़ कराची खां खुशदार जे इलाइक़े मुंतक़िल कयो वियो। सरदार अताउल्ला मेंगल जी तदफ़ीन कई पई वञे। अताउल्ला मेंगल गुज़िरियल ॾींहुं दिलि में तकलीफ़ सबबि कराची जी ख़ानगी अस्पताल में लालणो करे वियो हो। कोरोना वायरस सबबि आलमी सतह ते मईशत मुतासिर थी। गुर्बत जे ख़ात्मे लाइ चीन रोल मॉडल आहे। टेक्नोलॉजी ज़रिए बंजर थियल ज़मीन खे बचाए सघिजे थो। दुनिया में माहौलियाती तब्दीली ऐं गुर्बत जा चैलेंजिस आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चीन में मुनक़िद फोरम खे ख़िताब चयाईं एहसास प्रोग्राम कोरोना जे मसइलनि खे हल करण में मदद कई। सुलसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अफ़गान तालिबान ते असर सरूख़ आहे पर कंट्रोल नाहे। अफ़गानिस्तान में अहिड़ी सूरत-ए-हाल नाहे जो माण्हू मुल्क छॾे वञनि। अञा ताईं अफ़गान पनाहगीर बि पाकिस्तान में दाख़िल नाहिनि थिया। असां चाहियूं था अफ़गानिस्तान में हालतूं मुस्तक़िम रहनि। कोशिश करे रहिया आहियूं त काबुल एयरपोर्ट जल्द खुली वञे। डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल इफ्तिखार हसन चौधरी जो साइट एसोसिएशन कराची जो दौरो मेंबरनि सां मुलाक़ात। डीजी रेंजर्स जो चवणु आहे त कराची में अमन शहरनि ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी कोशिशुनि जो नतीजो आहे। कानून लागू कंदड़ इदारा अमन अमान जी सूरत-हाल खे वधीक बहितर बणाइण लाइ असराइता क़दम खणी रहिया आहिनि। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 57 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। 3787 नवां केस रिपोर्ट। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केस जी शरह 6.33% रही। कोरोना विघे फौतुनि जो अंग 26,035 थी वियो ऐं मजमूई केस 11,71,578 ताईं पहुता। सॼे मुल्क में वधीक 6,595 मरीज़ कोरोना मां सिहतयाब थी विया। काज़ी अहमद मां बाज़ियाब करायल जोही वासण नींगरी सजीला पमहर सां जिन्सी ॾाढाई जो इंकशाफ। अदालत नींगरी खे हिकु ॾींहं जे लाइ पुलिस हवाले करे छॾियो। अदालत पारां सुभाणे नींगरी जो 164 वारो बयान ऐं मेडिकल चेकअप कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। पुलिस मूजिबि नींगरी सां जिन्सी ॾाढाई जो इंकशाफ थियो आहे। खैरपुर मां मुबैना तौर अगवा ॼाणायल नारी सां ज़्यादती जो इंकशाफ। मुतासिर नारी इंकशाफ कयो आहे त जवाबदार वीरान जॻह ते वठी सॼी राति
ज़्यादती जो निशानो बणायो ऐं खेसि नशे आवर शेख हाराए बेहोशी जी हालत में फिटो करे वियो। कशमोर जी भट्टी पाड़े में बिजली छाईंदे करंट लगण सबब नौजवान फौत थी वियो। फौती नौजवान गुल मोहम्मद शेख जो लाश घर पहुंचण ते कोहराम। सेवण में सूफ़ी बुज़ुर्ग कलंदर लाल शहबाज जी मज़ार के 8 ॾींहं बंद रखण बाद आम ज़ाइरीन लाइ खोलियो वियो। कलंदर लाल शहबाज जी मज़ार के SOPs तहत खोले ज़ाइरीन के अंदर छॾियो वियो। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोड़ ख़िलाफ़ आबादगार तोड़े शहरी सरापा एहतजाज। मीरपुर मातले में निर्ली माइनर समेत मुख़्तलिफ़ शाख़ुनि जे आबादगारनि जो DC ऑफिस अॻियां धरणो। खानगढ़ तालके जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि ऐं वाहन में पाणी जी खोड़ ख़िलाफ़ आबादगार रोडनि ते निकिरी आया। खानपुर महल में आबादगारनि जो प्रेस क्लब आॾो आबाद एहतजाजी मुज़ाहिरो। जोही ब्रांच जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि जी पुछड़ी में आबादगारनि खे पाणी न मिली सघियो।